खैरपुर में ज़हरीलो खीर पीअण सबब 4 ॿारनि समेत हिक ई ख़ानदान जा 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। रिपोर्ट मूजिब खैरपुर जे इलाइक़े पीर जे ॻोठ हैबत ख़ान बिरोही में ज़हरीलो खीर पीअण सबब हिक ई ख़ानदान जे 4 ॿारनि समेत 6 ॿार फ़ौत थी विया आहिनि। वाक़े खां पोइ पुलिस मौक़े ते पहुची वई ऐं खीर जे नमूननि समेत ॿियूं शाहिदियूं जमा करे वरितियूं। पुलिस ज़हरीले खीर जी फरहामीअ बाबति जांच शुरू करे छॾी आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े बाबति SSP खैरपुर खां तफ़सील घुरी करे वरिता आहिनि। सिंध जे घरू वज़ीर चयो त इन्ही अफ़सोसनाक वाक़े जो तकिड़ो नोटिस वठिजे, जांच जे क़दमनि खे बहितर खां बहितर बणायो वेंदो। वाक़े जा सबब ॼाणण जे लाइ जदीद टेक्नोलॉजी मां फ़ाइदो हासिल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।